अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, मीरपुर ख़ास में पुलिस पारां आगाही मुहिम जे सिलसिले में अवाम में पंफलेट तक़सीम कया विया। एसएसपी मीरपुर ख़ास रिटायर्ड कैप्टन चौधरी असद अली जे हिदायत ते मीरपुर ख़ास में एसएचओ महमूदाबाद इंस्पेक्टर मीर मोहम्मद कीरियो ऐं डीएसपी सैटेलाइट टाउन पारां महमूदाबाद थाणे जे हद में उमरकोट रोड ऐं ॿियनि अवामी जॻहनि ते अवामी कोरोना आगाही पंफलेट ऐं मास्क तक़सीम कया विया। उन मौके ते पुलिस पारां अवाम खे दौराने आगाही हिदायत कई वई त कोरोना जी ख़तरनाक लहर हली रही आहे, जंहिंमें वैक्सीन कराइण लाज़मी आहे ऐं वैक्सीन कराइण बाद पाण सां गॾु वैक्सीनेशन कार्ड जो हुजणु लाज़मी आहे। उन करे अवाम पाण सां गॾु वैक्सीनेशन कार्ड लाज़मी रखे। कार्ड न हुजण जे सूरत में पुलिस कानूनी कार्रवाई करे सघे थी, छो त अवाम जे माल ऐं जान जी हिफ़ाज़त करणु पुलिस जो फ़र्ज़ु आहे।